असांजे विच में एसोसिएट प्रोफेसर फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ मुंबई जेके डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड साइकोलॉजी जा आहिनि, डॉक्टर विवेक बेलेकर, प्लीज़ कम, असां सां गॾु आहिनि ऐं ही रिसर्च पिया था कनि ऑन, मे बी यू वांट टू स्पीक अबाउट द रिसर्च? बहुत बहुत शुक्रिया आप सभी का, मैडम का, जिन्होंने ये हमें अवसर दिया आपके साथ बात करने का। मैं बम्बई यूनिवर्सिटी में विश्वविद्यालय में साइकोलॉजी पढ़ाता हूँ, एसोसिएट प्रोफेसर हूँ। दीक्षा मेरी स्टूडेंट है और हम वहाँ पे एक प्रोजेक्ट कर रहे हैं, रिसर्च प्रोजेक्ट जो पर्सनालिटी पे है। हम जानना चाहते हैं कि अलग अलग भाषा बोलने वाले जो लोग हैं भारत में, जैसे पंजाबी है, मराठी है, कन्नड़ा है, मलयालम है, उनकी सिंधी है, गुजराती है, तो इनकी पर्सनालिटी और इनका कल्चर, इसका स्वरूप क्या है, ये हम जानने की कोशिश कर रहे हैं साइकोलॉजी के थ्रू। तो सिंधी एक इम्पॉर्टेंट भाषा है और उसका एक अपना एक कल्चर है, जो सिर्फ सिंधी कल्चर है, जो दूसरा कल्चर है नहीं, जो एक रिच हेरिटेज है उसको, और माइग्रेशन के बावजूद भी वो जैसे कि वैसे टिका हुआ है और सिंधी लोग उसके बारे में मेहनत भी कर रहे हैं। तो ये जो कल्चर है और ये कल्चर, ये भाषा बोलने वाले जो लोग हैं, उनका व्यक्तित्व कैसा है, ये जानने की हम कोशिश कर रहे थे। तो ऐसे रिसर्च हम लगभग 13 अलग अलग भाषाओं में भारत में कर रहे हैं और स्पेसिफिक कम्युनिटीज़ के साथ भी कर रहे हैं, जैसे पारसीज़ है, बोहरीज़ है। तो क्योंकि ये विशिष्ट लोग हैं जो अपनी खुद की भाषा बोलते हैं और अपना खुद का कल्चर इनका है, जैसे सिंधी का है। तो दीक्षा ये साल हमारे साथ जुड़ गई और वो बोली कि सिंधी में बहुत अच्छा कल्चर है और बहुत अच्छी भाषा है और मैं खुद बोलती हूँ और मैं मेहनत करती हूँ ये भाषा का विकास होने के लिए। और मुझे ऐसा लगता है कि ऐसा काम सिंधी में होना चाहिए, भारत में कभी नहीं हुआ है। सिंधी बोलने वाले ना सिंध में, पाकिस्तान में हुआ है, ना भारत में हुआ है। ये वाला जो काम हम कर रहे हैं, ये यूरोप में सारे यूरोपीय भाषाओं के साथ हुआ है, ये अमेरिका में हुआ है, ऑस्ट्रेलिया में हुआ है, सब जगह हुआ है। अनफॉर्चुनेटली भारत में हुआ ही नहीं है और ना पाकिस्तान में हुआ है, जहाँ पे सिंधी ज़्यादातर बोली जाती है, ये काम हुआ ही नहीं है। तो हमारी फिर ये मंशा है, क्योंकि ये सिंधी बोल सकती है, मैं नहीं बोल सकता, अनफॉर्चुनेटली एक अच्छी भाषा है, मुझे नहीं आती, लेकिन इसे आती है और उसको बहुत इंटरेस्ट है। तो हम ऐसा चाहते हैं कि ये काम हम सिंधी लैंग्वेज में इंडिया में करें, ताकि सिंधी का जो पर्सनालिटी है और सिंधी का जो कल्चर है वो विश्व में सब तक पहुँचे। ये सब रिसर्च करके विश्व विद्यालय के लेवल पर हमारे बहुत सारे अमेरिकन यूरोपियन यूनिवर्सिटी के साथ कोलैबोरेशंस होते हैं, उनको फिर बताते हैं और अच्छे जर्नलों में छपता है कि हमने ये ऐसा काम किया, ये जो कल्चर है वो ऐसा है, इनके लोग ऐसे हैं, इनका पर्सनालिटी ऐसा है, ये सब फिर हम बता सकते हैं। तो अनफॉर्चुनेटली सिंधी के बारे में किसी ने नहीं किया। जैसा मैं महाराष्ट्रियन हूँ, तो मैंने मराठी में पहले 2-4 साल पहले ही करके ख़त्म कर दिया, हिंदी में भी कर दिया है। तो मुझे सिंधी आती नहीं थी, तो मैंने कभी सोचा नहीं था कि मुझे ऐसा अवसर मिलेगा कि सिंधी में मैं कर पाऊँगा। फॉर्चुनेटली दीक्षा हमारे यहाँ एडमिशन ली और ये पॉसिबल है, और मैडम ने और आपके जो सभी वरिष्ठ लोग हैं जो ये ऑर्गेनाइज करते हैं, मदद करते हैं, इन्होंने हमें सपोर्ट किया। तो मैं आप सभी का शुक्रगुजार हूँ कि ये काम में आप सपोर्ट करते हैं। मैंने बहुत कम ऐसे लोग देखे जो अपने संस्कृति और भाषा के बारे में इतने जागरूक है और उसको, संस्कृति को टिका के रखना चाहते हैं, बढ़ा के रखना चाहते हैं, अगले जनरेशन में भेजना चाहते हैं। तो मैं बहुत कुछ सीखना चाहता हूँ। इस काम के दौरान मुझे थोड़ा सिंधी सीखने का भी अवसर मिलेगा। मैं वापस आप सभी का शुक्रिया करता हूँ। कुछ एक छोटे फॉर्म है जो दीक्षा के पास है, वो आपको बताएगी कि क्या करना है। आपको 10 या 15 मिनट से ज़्यादा वक्त नहीं लगेगा। हाँ, तो बहुत बहुत शुक्रिया आप सभी का और आपका भी। थैंक यू डॉक्टर विवेक। प्लीज वेट, आप रुकिए 1 मिनट। ये हमारे शी इज
Sindhi literature. She's writer. Mrs. Maya Rahi, she writes. So we've just requested her to, welcome you to our program. मैं सिर्फ 2 शब्द बोलूँगी कि हम सिंधियों ने अब तक जिस सिंधी भाषा की, कल्चर की, सभ्यता, संस्कृति की ज्योत जगाई है, अब अन्य भाषा भाषी भी हमारी ओर आकर्षित हुए हैं और इसमें आगे कदम बढ़ाना चाहती है। कितनी अच्छी बात है कि सिंधियों के बारे में इतना सब कुछ चारों ओर देश और विदेश में फैले। सिंधी फैले हुए हैं देश विदेश में, लेकिन सिंधियत, सिंधी कल्चर, उसके बारे में सब लोगों को ज्ञान मिले। जो हमारी सिंधु सभ्यता है मोहनजोदड़ो की, वो दुनिया भर में फैल जाए। मुझे बहुत प्रसन्नता है कि ये भाई साहब इस बात भी आए हैं और हमारी एक सिंधी बेटी इस ज्योत को आगे जला के रखेगी। हमें आशा है कि हमारे आने वाली जनरेशन भी इसमें योगदान देगी। दीक्षा, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो, सिंधी आइडल 1 जेको थियो हो, हुन जी कंटेस्टेंट 10 जेके फाइनलिस्ट मां हिकिड़ी हुई। सो असांखे फ़ख्रु आहे त तूं अहिड़ो कमु करे रही आहीं दीक्षा। हीअ असांजे आईंदे जी जोत जलाई हुई। इहा असांजे सिंधी न्याणियुनि खे ऐं छोकिरियुनि खे उत्साह ॾींदी त सिर्फ़ु पंहिंजो न सोचियो, मूंखे साइकोलॉजी करणी आहे, मूंखे कोर्स करिणो आहे, मूंखे सर्टिफिकेट वठिणो आहे, न, मूंखे उन खां अॻिते बि ॿियो कुझु करिणो आहे। इन करे सिर्फ़ु पंहिंजे बारे में न सोचे, हिन न्याणीअ सिंधियत जे बारे में, सिंधी सोसाइटीअ जे बारे में सोचियो, उन लाइ सच पच हिन दाद लाहियो। ऐं मां चाहियां थी त अहिड़ियूं ॿियूं बि सिंधी छोकिरियूं अॻिते निकिरनि, पंहिंजे पंहिंजे खेत्र में अॻिते वधनि। अलाए किथे किथे वधी वियूं आहिनि असांजी सिंधी छोकिरियूं, पर सिंधियत लाइ हाणे वधीक सुजाॻी आई आहे। मूंखे ख़ुशी आहे ॾाढी। अॻिते अॻिते बराबरि छाजो। त हाणे मां माइक दीक्षा खे ॾियां थी। ही तव्हांखे कुझु फॉर्म्स ॾींदी, उहे असांखे भरणा आहिनि ताकी उन्हनि जी रिसर्च में असां उन्हनि खे हेल्प करे सघूं। त दीक्षा। थैंक यू मैम। जीअं त मैम ॿुधायो कि असां इहे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट था कयूं पिया। असां पर्सनैलिटी, स्वभाव जंहिंखे चवंदा आहियूं, उन ते रिसर्च चालू हुई त मां सर खे अप्रोच कयो ऐं मां सर खे चयो कि सर मूंखे मदद करणी आहे, असांजी भाषा जाम सुठी आहे ऐं असांखे हिन खे वधाइणो आहे। त सर चयो कि दीक्षा, तोखे सिंधी स्वभाव जे बारे में छा ख़बर आहे? त मूंखे जेतिरो मां सोचे सघियमि, मां चयो सर मां जेतिरो ॻाल्हाईंदमि उहो घटि आहे। इहो त सिंधी माण्हुनि मां ई ईंदो कि असांजो स्वभाव कीअं आहे, छा आहे। जेतिरा वधीक सिंधी माण्हू गॾु मिली ॿुधाईंदा असांजो स्वभाव कीअं आहे, होतिरी वधीक जानकारी थींदी हुन जे बारे में। असां वधीक पेपर्स में, जर्नल्स में लिखी सघंदासीं ऐं रिकग्निशन जेको असां चवंदा आहियूं, सिंधी भाषा जी सुञाणप सॼी दुनिया में वधंदी। त असां चऊं पिया कि असां अरेबिक स्क्रिप्ट में जेकी सिंधी हूंदी आहे हुन में लिखंदासीं त थोरो शुद्ध सिंधी जीअं थी वेंदी। पर मां चयो सर न, असांजा जेके जवान ॿार आहिनि सिंधी न ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि खे बि असां पार्टिसिपेट कराईंदासीं। त हुननि जे करे असां अॼु देवनागरी में फॉर्म्स, देवनागरी सिंधीअ में लिखिया आहिनि। त हुन लाइ थोरी प्रॉब्लम थिए तव्हांखे, त हुन लाइ सॉरी। अरेबिक में तव्हां जवाबु लिखी सघो था, बसि असांजी थोरा इंस्ट्रक्शन्स आहिनि जेके फॉलो करणा आहिनि। असां सुफ़त, जेको एडजेक्टिव चवंदा आहियूं असां सिंधीअ में, सुफ़तूं, सुफ़त या सुफ़तूं। त एडजेक्टिव जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं, उहे सुफ़तूं यूज़ करे तव्हांखे 3 ॼणनि जो, हिकु पंहिंजो, हिकु तव्हांखे कोई पसंदि हुजे माण्हू ऐं हुनखे तव्हां चङी तरह सुञाणींदा आहियो,
हिकु माण्हू जेको तव्हांखे न पसंदि आहे ऐं जंहिंखे तव्हां चङी तरह सुञाणींदा आहियो। टिनिनि जे बारे में सिफ़तुनि में सोचणो आहे, हिन जो स्वभाव कीअं आहे, सुठो, ख़राबु, मेहनती, इंग्लिश में ॿुधायां त डिलिजेंट, परसिस्टेंट, हार्ड वर्किंग, ईअं एडजेक्टिव्स हूंदा आहिनि। हिकु हिकु वर्ड में, हिकु हिकु सिफ़त में तव्हांखे हुन माण्हूअ जे स्वभाव जो वर्णन ॾियणो आहे। हिन में 2 तरीक़े जूं सिफ़तूं ईंदियूं, सकारात्मक सिफ़तूं ऐं नकारात्मक सिफ़तूं। त तव्हांखे हिकु हिकु माण्हूअ लाइ 2 सकारात्मक ऐं 2 नकारात्मक सिफ़तूं लिखणियूं आहिनि। पोइ हिकु माण्हू जेको तव्हांखे वणंदड़ हुजे ऐं जंहिंखे तव्हां चङी तरह सुञाणींदा आहियो उन लाइ 2 सकारात्मक 2 नकारात्मक। तीअं ई हिकु माण्हू जेको तव्हांखे जंहिंखे तव्हां पसंदि न कंदा आहियो, अणवणंदड़ आहे ऐं हुनखे तव्हां चङी तरह सुञाणींदा आहियो। त सिफ़तूं तव्हां हिकु गुज़ारिश आहे कि तव्हां सिटुनि जो उपयोग न कजो, सिर्फ़ु लफ़्ज़, शब्द, सिफ़तूं वधि में वधि 1 खां 2 वर्ड्स, जीअं हार्ड वर्किंग 2 वर्ड्स गॾु थी विया, ख़ैर ख़्वाह, हीअं जीअं वधि में वधि 1 या 2 सिफ़त जो वर्ड हिकु हुजणु खपे। बाक़ी प्लीज़ अध में न छॾिजो, न त असांजा फॉर्म्स बि वेस्ट वेंदा आहिनि ऐं असांखे वधीक माण्हू ॻोल्हण में बि तकलीफ़ थींदी आहे। तव्हां खां न त असां किथां डेटा कलेक्ट कंदासीं। इहो हिकु हब आहे सिंधीज़ जो ऐं मां हिते जाम एक्सपेक्टेशन्स सां आई आहियां कि मूंखे जाम मदद मिलंदी हितां। त प्लीज़ तव्हां असांजी हेल्प कजो। मां फॉर्म्स ऐं पेन्स डिस्ट्रीब्यूट थी कयां पई। जी, if they can describe 5. 5 खां 10 जे विच में जेतिरियूं तव्हांखे अचनि होतिरियूं लिखी सघो था पिया। माण्हू कोई बि हुजे, तव्हांखे डिस्क्रिप्शन सिंधीअ में करिणो आहे। माण्हू कोई बि हुजे, माण्हू हले कोई बि, माण्हू नॉन सिंधी बि हले, तव्हांखे सिर्फ़ु लिखणो सिंधीअ में आहे। त तव्हां देवनागरी सिंधी में था लिखी सघो, सिंधी अरेबिक में बि था लिखी सघो, तव्हांखे इंग्लिश सिंधी में लिखणो आहे त उहो बि हले, बसि सिंधी में वर्ड्स हुजणु खपनि। त मां फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट थी कयां। तव्हांखे कुझु बि सुवाल हुजनि या कुझु बि डाउट्स हुजनि त असां हिते ई आहियूं, प्लीज़ असांखे सॾु कजो, असां तव्हांजी हेल्प लाइ रेडी हूंदासीं।